मां तो को जरूर हिसाब वठंदुम। मां तो के सत्यान चली तू असां जे हथा तू मरदे नहीं मारो तो था मुके मारे दे अगर हिम्मत थी तो हिक करे पाए पुट के ला दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी थोड़ी मोहब्बत जेला सिकायो थी साह पिरी तो मुझे पी कयो उन्हीं सजा ता मुखे छो था दियो चाचा। अरे छा जी इज्जत छा जी गैरत छोरी हाणे असांजी आ तोखे सुञाणे नथी। अरे तू आई केर जो हिन जो हिमायती थी आयो। अरे या छोरी असांजे भाउ जी पसंद आ मूंखे त लॻे थो कोई सैयद बादशाह आयो। छाजो साईं कहिड़ो साईं असां साईं खे नथा सुञाणूं। दुश्मना के मोएदा बेवफा साईं बेवफा दा बेवफा मुझो यार गरीब नालो लियाकत मजदूरी कंदो साईं गरीब आहियां नालो जबार आहे। केतिरा ॾींहं वेठा रहंदो कुझु सोचो था बाज लाइक न वेठा ई रहंदो। जे तोखे पंहिंजे पुट जी ज़िंदगी प्यारी आ तो 60 लाख रुपयो दे न त तुझे पुट खे मारे छॾींदासीं। सरदार जस मिलियो ही पैसे वारा आहिनि पर ही त ग़रीब निकता आहिनि। सरदार इन जी कमज़ोरी उन जो पुट आहे। शेर खान बचन दा आसरा न कर हमार पकड़ के जान चा पुट अचाई दे। सरदार तू हुकुम कर हाणे उन्हीं के खणी था अचूं। सरदार असली माण्हू असांजे हथनि खां निकिरी आ। मां वॾो अमीर अमीर हा डिंग हाणे हिते तू नथी रही सघी वञ मुंहिंजे घर खां। लौटी मेरा तो यहाँ पे कोई भी नहीं, मैं कहाँ जाऊंगी। खता दे बस तेरी सजा मिली जैसा कहीं वफामू जैसा कहीं वफामू उनका जफा मिली मरण जना दो पैर पुख्ता कर दे। लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर।